छा इहो जेको इनिशिएटिव आहे ऐं छा इहो जेको रजिस्ट्री कई वई आहे ऑलमोस्ट 3,22,000 फार्मर्स जी जेका रजिस्ट्री थी आहे, इन में छा तव्हांखे लॻे थो त हारी जेके आहिनि जो इन्हनि में छा इन पॉलिसी खां बाद हारियुनि जो डायरेक्ट फ़ाइदो आहे? जेके टोटल 3 लख तक़रीबन फार्मर्स रजिस्टर थिया आहिनि इन प्लेटफॉर्म ते, छा इन ते अञा रजिस्ट्री थींदी हारियुनि जी? हारी कार्ड छा इन में इस्तेमाल में ईंदो? इन पॉलिसी जे बारे में थोरो असांखे इन्फॉर्म कंदा? जी तव्हांजी वॾी महिरबानी। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त इहा हिकिड़ी ख़ुशाइन ॻाल्हि बि आहे ऐं हुकूमत जो इहो क़दम जेको आहे सो तारीफ़ जोगी बि आहे त सरकार हिकु त सभिनी खां पहिरीं ॻाल्हि स्मॉल फार्मर्स खे रजिस्टर कयो ऐं हाणे जेके बि सरकार जूं इहे स्कीम्स आहिनि उन्हनि जे थ्रू चैनलाइज़ कंदा ट्रांसपेरेंटली, त इहा तमामु हिकिड़ी सुठी ऐं ख़ुशाइन ॻाल्हि आहे। पर सिर्फ़ु चवण जी ॻाल्हि हिन में इहा आहे त जेको आख़िरी एग्रीकल्चर सेंसस आयो आहे 2025 जो, उन में 96% फार्मर्स जेके आहिनि उहे आहिनि जिन जी 16 एकड़नि खां ज़मीन घटि आहे, त उहे जे आहिनि 16 न पर 25 एकड़नि खां उन्हनि जी ज़मीन घटि आहे। त जे ईअं आहे त पोइ नंबर ऑफ फार्मर्स जेके सिंध में आहिनि से इन खां वधीक थींदा। सो एज़ अ बिगिनिंग, एज़ अ फर्स्ट स्टेप हिकिड़ी तमामु ख़ुशाइन ॻाल्हि, तारीफ़ जोगी ॻाल्हि आहे। बट आई थिंक सरकार खे इन स्कीम खे अञा वधीक एक्सपैंड करणु खपे ताकी जेके स्मॉल फार्मर्स आहिनि एज़ अ फर्स्ट टाइम रजिस्टर ज़रूर थी वञनि। हलिया डिफिकल्टी थींदी, टाइम लॻंदो, पर इहो करणु खपे। ॿिए नंबर ते गुज़ारिश इहा आहे त काफ़ी ज़मीन जेका कचे जी उन्हनि जा माण्हुनि वटि खाता ठहियल आहिनि, जेके नंढा काश्तकार आहिनि 20 एकड़नि जा 15 एकड़नि जा, ऐं उन्हनि जी ज़मीन जा खाता जिनखे K2 ऐं K3 थो वञे, उन्हनि खे पासबुक बि इशू थी थिए, माना दे आर रिकग्नाइज्ड एज लीगल ओनर्स ऑफ दैट लैंड। त उन्हनि खे बि इन स्कीम में शामिल कयो वञे, जिनखे अनफॉर्चुनेटली शामिल न कयो वियो आहे। हालांकि घणी वीट बि इन्हनि इलाइक़नि में थिए थी। सो असांजी इहा इल्तिजा आहे सरकार खे त इहे जेके माण्हू आहिनि कणिक पोखीनि था, इन्हनि खे बराबरि फर्टिलाइज़र कोन मिलियो ऐं हारी कार्ड बि अञा ताईं कोन मिलियो आहे, त उन्हनि खे बि कंहिं अंदाज़ में इन में शामिल कयो वञे। असीं सरकार खे जेको आहे गुज़ारिश कंदासीं। सर तव्हांखे हिकिड़ो ॿियो सवाल कंदमि त जेके हारी आहिनि जेके कपह पोखींदा आहिनि या ॿियूं शयूं फल पोखींदा आहिनि या ॿियूं शयूं कणिक पोखींदा आहिनि, इहे शयूं छा उन्हनि हिकिड़े ॿिए वेव ईंदी, छा को ॿियो फेज़ ईंदो जंहिंमें उन्हनि खे बि इंक्लूड कयो वेंदो? ऐं उन सां गॾोगॾु गवर्नमेंट अगरि उन्हनि खे रजिस्टर करे रही आहे त छा उन्हनि खे फर्टिलाइज़र जे हवाले सां सपोर्ट कंदी या न? सही, इहो तव्हांजो सवाल तमामु सुठो आहे। ऐं ॾिसो, जेका असांखे ख़बर आहे त एज़ अ फर्स्ट स्टेप हुननि कणिक खां शुरू कयो, जंहिंमें हुननि फर्टिलाइज़र ॾिनो ऐं स्मॉल ग्रोवर्स खे हुननि रजिस्टर कयो। त इहो एज़ अ फर्स्ट स्टेप हो सिर्फ़ु वीट ग्रोवर्स खे ऐं जेका असांखे ख़बर आहे कणिक जी पोखीअ खे इनकरेज करण लाइ सरकार इहो क़दम खयो हो, पर इट्स अ गुड बिगिनिंग। ऐं मुंहिंजे ख़्याल में इन ई प्लेटफॉर्म खे एक्सपेंड करणु खपे। त तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ, कॉटन असां वटि फुटी जो फसल अहिड़ो आहे जेको असांजे हथनि मां निकिरे पियो, उन जी पोखी ॾाढी चैलेंजिंग थी पई आहे, उन में ख़र्च तमामु घणा थी पिया आहिनि। क्लाइमेट शॉक्स खे ॾाढो वल्नरेबल आहे, हुनखे पेस्ट घणा था लॻनि। त हुकूमत खे खपे त कॉटन जे रिवाइवल जे लाइ, जेका पाकिस्तान जी मईशत जे लाइ तमामु घणी अहम आहे, असांजी वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्ट्स आफ्टर राइस टेक्सटाइल्स ऐं कॉटन आहिनि, त उनखे असांखे वापसि रिवाइव करण जे लाइ उन में असांखे ज़रूरी आहे त असांजो लोकल रॉ मटीरियल हुजे। कॉटन घटि पाणी खणे थो ऐं उन में बि स्मॉल ग्रोवर्स खे इंक्लूड कनि ऐं इन स्कीम खे जेको आहे सो फर्दर खणी हलनि। सिर्फ़ु गुज़ारिश इहा आहे त जीअं कणिक में हू जेका ख़रीदारी 1 अप्रैल खां ॿुधूं था त सरकार कंदी, तेसि ताईं असांजी लोअर सिंध जी कणिक ख़तमु थी चुकी हूंदी। ऐं हूअं यूजुअली तव्हां ॾिसंदो त गवर्नमेंट जी ख़रीदारी थींदी आहे मार्च जी 1 खां। असां वटि सिंध में लाबारा शुरू थी वेंदा आहिनि। सो अहिड़े क़िस्म जी सूरत हाल में जे अगरि हिते कणिक बचंदी ई कान का त उनजो इम्पैक्ट जेको आहे सो घटि पवंदो। नंबर 2, सपोर्ट प्राइस जेका रखी वई आहे 3500, सां 3 साल पहिरीं सरकार हुकूमत जी सिंध जी पंहिंजी 4000 रुपया रखियल हुई ऐं उन खां पोइ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेका आहे तमामु घणी वधी वई आहे। त जे स्मॉल फार्मर्स खे ई टारगेट कयो पियो वञे ऐं इहो फूड सिक्योरिटी जे लाइ बि असांजी ज़रूरी आहे, त एतिरो ज़रूरु ख़्यालु रखणु खपे ऐं कैलकुलेशन्स करणु लॻनि त अॼोके हिसाब सां कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे घणी कणिक जी, त कंहिं हिसाब सां नंढनि काश्तकारनि खे इहा शइ वारो खाए ऐं उहा शइ फिरी हिन मुल्क में अचण वारी आहे, तव्हांजी फॉरेन एक्सचेंज बचण वारी आहे। सवाल कंदमि त असांजा जेके हारी आहिनि
उन्हनि जे हवाले सां या उन्हनि जी तरफ़ खां कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां उन्हनि खे इन पूरी पॉलिसी जे तहत उन्हनि खे लाइबिल था करियूं? फॉर एग्ज़ाम्पल कि अगरि असां इहो रेट रखियो आहे 3500 फ़ी मण, मार्केट में फ्लक्चुएशन ईंदी रहंदी आहे, रेट डिमांड सप्लाई अॻियां पोयां थींदी रहंदी आहे, छा 3500 इज़ अ फेयर अमाउंट उन हारीअ जे लाइ? तव्हां छा इन सां एग्री कयो था? छो त स्कीम हिकिड़ी ॾाढी इनकरेजिंग स्कीम आहे, त उहा हिकु बज़ाते ख़ुदि पंहिंजी जाइ ते हिकिड़ी सुठी स्कीम आहे, पर जेको तव्हां अघु जे बारे में सवाल पुछो था त इहो अघु तमामु घटि आहे ऐं अघु खे रियलिस्टिक हुजणु खपे। इन जूं कैलकुलेशन्स 2024 में सरकार जूं पंहिंजूं कयलूं आहिनि, जंहिंमें हुननि पाण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जेका आहे सा 4000 रुपया कई हुई। हुन खां पोइ हर शइ महांगी थी वई आहे, का बि शइ अहिड़ी कान्हे जेका 2024 जी लेवल ते हुजे काश्तकार जे लाइ, त इन लाइ ज़रूरी इहा शइ आहे त इन शयुनि खे अपडेट कयो वञे। ऐं छो त हीअ जेका रजिस्ट्रेशन ऑफ द फार्मर्स हिकिड़ो कंप्यूटराइज़ तरीक़े सां तव्हां रजिस्टर करियो था, त हिकिड़ो इहो सुठो तरीक़ो आहे। इन सां तव्हां उन्हनि माण्हुनि खे एब्सोल्युटली टारगेट करे सघो था। पास्ट में इहो वॾो क्रिटिसिज़म रहियो आहे त इन्हनि शयुनि जो घणो वॾा काश्तकार फ़ाइदो था वठी वञनि हलिया, त हाणे घटि में घटि उहा टारगेटेड सब्सिडी जेका आहे सा मिलंदी, त उहो नंढे काश्तकार खे इन जो ज़रूरु फ़ाइदो थो। डिपेंड थो करे सरकार इन खे रन कीअं थी करे, बारदानू कहिड़े हिसाब सां थी ॾे, फूड डिपार्टमेंट एफिशिएंटली कमु करे थो कोन थो करे, माण्हुनि खे घणो तंग कोन थो करे। त आई थिंक अगरि उहे सभु शयूं रिज़ॉल्व थी वञनि हलियूं त मुंहिंजे ख़्याल में इहो सुठो थींदो। अगरि गवर्नमेंट इहो अनाउंस बि करे छॾे हा गॾोगॾु, त प्रोसेस कहिड़ो थींदो। अगरि ॾिसो सरकार ऑलरेडी आइडेंटिफाई करे छॾिया आहिनि, हारी कार्ड इशू थी विया आहिनि, पोइ त हुनखे पंहिंजो हारी कार्ड खणी वञे ऐं पंहिंजो बारदानो खणी अचे। पर जो हुन में वरी का रंडक रखी आहे त बोर्ड ऑफ रेवेन्यू वटि वञे, खाता खणी अचे, वरी सयूं कराए अचे, त पोइ नंढो काश्तकार लाइ ॾुखियाई थिए। दादा, बारदाने जे बारे में हींअर ॻाल्हायो पिया, बारदाने जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? उन जो फिक्स रेट छा हुजणु खपे? उन जी ख़रीदारी ते जेॾी महिल मार्केट में फ्लक्चुएशन का अचे थी त उन्हनि जो छा रेट हुजणु खपे? पॉलिसी में कीअं जेको आहिनि से इहे रुकावटूं, इहे हर्डल्स जेके आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि? ॾिसो, दुनिया सॼी में जेका ज़राअत आहे उन जो फोकस इवन डेवलप्ड कंट्रीज़, अमेरिका, यूरोपियन यूनियन, जेके हिंदुस्तान जहिड़ा मुल्क जेके चवनि था त असांजी यील्ड्स जेके आहिनि से पाकिस्तान खां तमामु सुठियूं आहिनि, तमामु घणी बहितर ज़राअत आहे, उते बि इन शइ खे तमामु घणो क्लोज़ली मॉनिटर थो कयो वञे त छा क़ीमत किरण खां पोइ ज़राअत पेशा माण्हुनि खे शइ वारे में अचे थी या कान थी अचे। नथी अचे त कहिड़े तरीक़े सां सपोर्ट करे सघिजे थी, त छा सब्सिडाइज़ क्रेडिट हुजे, इनपुट्स जा रेट्स जेके आहिनि उन्हनि खे रिड्यूस कयो वञे, ख़रीदारी कई वञे, एफिशिएंट स्टोरेज सिस्टम्स प्रोवाइड कया वञनि। इहे जूं स्कीम्स जेके सरकार दुनिया सॼी में तव्हां ॾिसंदव, हिंदुस्तान में तव्हां कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ॾिसंदव त असां खां तक़रीबन अधु आहे। हालांकि असां वटि यूरिया फर्टिलाइज़र पंहिंजो मुल्क जे पंहिंजे गैस सां थींदो आहे, पर उते असां वटि 4000 रुपया, उते पाकिस्तानी हिसाब सां 1700 रुपए जे हिसाब सां उते अॼु बि यूरिया आहे। ऐं DAP सभु फर्टिलाइज़र्स जेके आहिनि से इहे आहिनि। बिजली बि उते तमामु सस्ती तक़रीबन फ्री आहे। त जेको तव्हांजो सवाल आहे त फाइनल कमोडिटी प्राइसिस जो ताल्लुक़ हुजणु खपे इनपुट सां। असांजी हुकूमत वफ़ाक़ी हुजे या सूबाई हुजे, उहो इन शइ जो ख़्यालु कान थी रखे। इहो नथा सोचीनि त जे अगरि कॉस्ट ऑफ इनपुट्स में इज़ाफ़ो आहे ऐं जे असां कमोडिटी प्राइसिस खे पोयनि सालनि खां घटि था करे छॾियूं, वधायूं त कोन था, त उनजो बज़ाहिर नुक़सानु थियणु लॻो आहे। असांजो प्राइमरी प्रोड्यूसर हिन वक़्तु काश्तकार आहे। आख़िरी ॻाल्हि ॾिसो, तव्हांखे करे वञा त पंहिंजे मुल्क में हर शइ मईशत बीह रहंदी आहे, पर एग्रीकल्चर जी इकोनॉमी अहिड़ी आहे जेका उहा तव्हांजी ज़मीनुनि में जंहिं साल डिज़ास्टर हुजे, सुठो वक़्तु हुजे, बुरो वक़्तु हुजे, तव्हां वेंदो त उहो तव्हांखे ज़मीन में शइ मिलंदी। ऐं पंहिंजे मुल्क ऐं पाकिस्तान खे ॾुखिया वक़्तु, सुखिया वक़्तु, उन में ज़राअत जेका आहे हमेशह नंबर 1 हूंदी आहे, पर अनफॉर्चुनेटली वफ़ाक़ ऐं सूबे जी थोरी टेंशन घटि आहे।